कल्ह पाण BA पार्ट फर्स्ट जो चैप्टर जेको हो अदबी गुलदस्ते में ॾिनल वक़्त जो मुल्ह कयोसीं। उन जी जेका एक्सरसाइज़ आहे उन में क्वेश्चन्स जेके ॾिनल आहिनि, रेफरेंस जेके ॾिनल आहिनि, उहो तव्हां किताब खणी करे अॻियां ऐं कापी नोट्स ठाहींदा वञिजो ऐं नोट्स में इन्हनि जा जवाब लिखंदा वञिजो त तव्हांखे प्रैक्टिस थींदी। छो जो तव्हां फस्ट ईयर में नवां आया आहियो ऐं थी सघे थो त किन जी जेका सिंधी पहिरियों पढ़ियल बि न हुजे, इन करे तव्हां नोट्स ठाहियो ऐं जेको कुझु न अचेव त भले तव्हां पुछी सघो था। थी सघे थो त हींअर नवंबर में तव्हांखे कॉलेज में अचण जे लाइ बि कॉलेज खोलियो वञे ऐं तव्हां अची करे साम्हूं पुछी सघो था। अगरि न त तव्हां घर में बि प्रैक्टिस करे करे इन जे लिखण जी कोशिशि कयो ऐं कुझु न अचेव त बेशक तव्हां पुछी सघो था। त अॼु पाण कयूं था ॿियो हिन जो जेको आहे मज़मून अदबी गुलदस्ते में ॾिनल। ई जेको अदबी गुलदस्ते में जेके अॻियां 7 चैप्टर आहिनि उहे फस्ट यूनिट में रखियल आहिनि। त इन में के मज़मून आहिनि ऐं के कहाणियूं आहिनि। कहाणियूं जेके आहिनि उहे तव्हां पंहिंजे पाण में घर में पढ़ो, छो जो वक़्तु तमामु घटि रहियो आहे ऐं जेके मज़मून आहिनि उहे मां तव्हांखे हिते ऑनलाइन पढ़ाईंदी वेंदसि। त अॼु पाण कयूं था दीन या धर्म। इहो लिखियलु आहे लालचंद अमर ॾिनेमल जो। इन जी थोरो हयातीअ जे बारे में, जीअं पहिरियों चैप्टर हो वक़्त जो मुल्ह, उन जो जेके हयातीअ जे बारे में हो उहो चैप्टर कंहिं लिखियो हो, कौड़मल चंदनमल खिलनाणीअ। त हिन में बि लालचंद अमर ॾिनोमल इन जी जेका हयातीअ जे बारे में उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। त लालचंद अमर ॾिनोमल जगतियाणी 1885 ईस्वीअ में इन जो जनमु थियो ऐं 1954 ईस्वीअ में इन जो डेथ थियो, मतिलबु सुर्गवासी थियो। त हिन सॼण जेके आहिनि पूरा 5 ॾहाका सिंधी, ॾहाका माना 5 माना 50 साल, ॾहाको माना 10 साल, त 5 ॾहाका माना 50 साल सिंधी साहित्य जा घड़ा भरिया आहिनि, सिंधी साहित्य जी शेवा कई आहे। हिन लॻभॻि 30 किताब लिखिया आहिनि। सिंधी नसुर जे हिन अनोखे मालिक जी इबारत निराली ऐं ॿोली मुहावरेदार पहाकनि सां पुर आहे। पहाका इस्तिलाह पहाका जेके थींदा आहिनि त सिंधीअ में उनखे चइबो आहे पहाका। संदसि लिखणीअ में जज़्बात, रोमानवी लहज़े ऐं घुट फ़िलसूफ़ीअ जी झलक मिले थी। संदसि अनेक रचनाऊं नज़माने नसुर जा सुहिणा मिसाल आहिनि। संदसि मज़मूननि जो मुख्य मजमूओ आहे फुलन मुठ 1927 ईस्वीअ में लिखियईं। संदसि आलमाणी तनक़ीद माना आलोचना जा किताब आहिनि शाहाणो शाह 1914 में ऐं सुहारो सचल 1925 ईस्वीअ में लिखियईं। संदसि नाटकनि जा मशहूरु नाटक आहे उमर मारवी 1925 ईस्वीअ में लिखियो अथईं। संदसि नाविल आहिनि किशनीअ जो कष्ट 1917 ईस्वीअ में ऐं चौथ जो चंड 1947 में। टैगोर जे गार्डनर जो सदाबहार नाले सां कयल संदसि तर्जुमो सिंधी नसर जो निहायत मक़बूल मिसाल आहे। जगतियाणीअ जो जनानी तइलीम खे हिमथाइण जे ॾस में कयल कोशिशूं पिणु साराह जोॻियूं आहिनि। हिन मज़मून में लेखक इंसान लाइ धर्म जी अहमियत ते रोशनी विझंदे धर्म सबबि पैदा थींदड़ मतभेद जे कारणनि ॾांहुं इशारो कयो आहे। इन सां गॾोगॾु हिन सचे धर्म जी माना पिणु सम्झाई आहे। सम्झाए थो लेखक त दीन या धर्म लाइ चयल आहे त उन जी ओट वठी माण्हू अंदर में जाती पाए सघे थो ऐं संदसि सहारे पंहिंजे पाण में टुॿी हणी अंदर जी जोति पसे सघे थो। जे दीन धर्म जे वसीले ई खेसि सुर्त थिए थी त आऊं विथ माना शइ कहिड़ी आहियां। धर्म जे वसीले उन जी निर्त माना अंदरी ॿुधी खुले थी ऐं हू ॼाणे थो त आऊं छा आहियां। धर्म जे करे ई हुनखे ॼण हिकु नई हिमत अची थी वञे। धर्म जे करे ई हू ॼण माण्हू ई नओं थियो पवे। संदसि हलत चलत रहणी कहणी पोइ सभु पियूं वणनि। संदसि उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण पोइ सभु सुंदर पिया बासनि। पर सुवालु आहे त धर्म पूरनि कहिड़ो जंहिंजी ओट वठिजे, जंहिंजो सहारो परिपूर्ण जेको धर्म आहे उहो कहिड़ो आहे जंहिंजी ओट वठिजे, जंहिंजो असां सहारो वठूं। उन जे लाइ ॿुधाए थो
त हिन मसइले नस्बत माना हिन मसइले जे लाइ खोपड़ीअ मत न्यारी माना हर हिक जो दिमाग़ु जेको आहे उहो पंहिंजो पंहिंजो आहे। सभु को पंहिंजी ॻाल्हि ते पियो ज़ोर लॻाए, पर रुॻो एतिरो हुजे त बि भाॻ चइजनि। हिते त इन्हीअ राय ख़िलाफ़ीअ ऐं ममण मचाए ॾिनो आहे। मतिलबु तमामु घणो बहस मुबहस थी रहियो आहे ऐं रत में रोलो ऐं जातियुनि में आणे ज़िद विधो आहे। मतिलबु हर को पंहिंजे धर्म खे उच मञे थो, इन्हीअ करे जेके आहिनि हेतिरा झगड़ा ऐं थियनि था। पोइ धार धार धर्मनि जा पुॼारी पाण में आउटनि माना पंहिंजो पाण में टकरजनि था ऐं मंझंदि मज़हबी तहज़ीब ऐं दीनी बक्स ज़बर थिए थो। तंहिंजो कारण कहिड़ो आहे? धर्म जंहिंजे करे मन खे शांती अचे ऐं लोकनि जी पाण में प्रीत वधे, सो करह जो कारण छो थियो आहे? ॻाल्हि त सची आहे न, जंहिंजे करे पाण में प्रेम थिए मोहबत थिए उहा ॻाल्हि त न, पर धर्म जे करे कलह थिए थो, उन जो कारण कहिड़ो आहे? उन जे लाइ लेखक ॿुधाए थो त ॻाल्हि हीअ आहे त हर कंहिंखे दिलि में यकीन आहे, विश्वास आहे त हक़ हक़ीक़ी माना उहो परमात्मा जेको हिकिड़ो आहे। इन करे सचो धर्म बि हिकु ई हुअणु घुरिजे। पर इंसानु मुंहिंजो कहिड़ो थो करे जो हू सम्झे थो त मुंहिंजो जेको शख़्सी मज़हब आहे सो ई सारो सच आहे। इन करे हू सोचे थो त इहो ई धर्म हर बनी आदम खे अख़्तियार करणु घुरिजे। हाणे हिन खे जो इहो वेसाह ॼमी थो वञे, तंहिं करे ॿियनि खे ॿीअ वाट वेंदो ॾिसी हुन जो रतु अचियो टहिके ऐं जेके साणसि शामिल राय न थियनि तिन सां पियो पाण आउटे। मुंहिंजे सम्झ में सचो धर्म वण जे पाड़ मिसल आहे जा ख़ुदि असांखे नज़र खां निकल आहे ऐं हेतिरो धर्म ऐं पंथ दीन ऐं फ़र्क़ा संदसि ॾार में ॾाटारियूं जिन में वरी अवतार ऐं संत नबी ऐं वली मुखड़ियुनि या फलनि ॿूर या मेवे जे सूरत में पिया लुॾनि ऐं लमकनि। हाणे कंहिंखे उन साॻिए ई वण जो ॿूर थो वणे त कंहिंखे वरी फल थो वणे। को मुखड़ीअ जो मुश्ताक माना चाहक आहे त को फल जो माल। मतिलबु सभिनी धर्मनि मां असांखे मक़सदु त हिकु ई थो थिए, पर कंहिंखे कहिड़ो थो वणे। जीअं वण त वण मां कंहिंखे पाड़ वणे थी, त कंहिंखे फल वणे थो, त कंहिंखे ॿूर वणे थो। त हर को जेको आहे पंहिंजे पंहिंजे धर्म खे उच सम्झे थो। पोइ हीअ सियाणप आहे जो गुल जो ख़्वान हुजे तंहिंखे हू ॿियो मुखड़ीअ जो मुश्ताक बि ॾिने। हिकिड़े अवतार जो पोइलॻ ॿिए नवीअ जे उमत खे धिकारे थो। छा मतिलबु आहे त हिकिड़े अवतार जो पोइलॻ माना जंहिं हिकु धर्म खे पूॼियो आहे उहो जेको शिष्य आहे उहो ॿिए जे धर्म खे धिकारे थो, त इहा ग़लति ॻाल्हि आहे। ऐं ख़ुदि उन बुज़ुर्ग जे बारे में कुझु घटि वधि ॻाल्हाए ऐं हू पियो वरी मोटाए हुन जे इष्ट देव जो हर्फ़ मिटे। मतिलबु हू हुनखे चवंदो त हू वरी कोई चुप रहंदो छा? उहो बि चुप कोन रहंदो। त इन तां ई धर्मनि में राङा था थियनि। माना हिकु इष्ट जो पुॼारी त उनखे अगरि कुझु चवंदो गंदो बुरो त उहो जेको ॿिए इष्ट खे पूॼींदो त उहो माण्हू बि चुप कोन रहंदो, उहो वरी उनखे रहंदो। इन करे छा आहे, टकराव शांत रहण खां एवज़ वधीक वेंदो वधंदो। त छा थींदो, धर्म जे आड़ में जेके आहिनि घणेई इहे राङा थियनि था, घणेई ई झगड़ा झेटा थियनि था। हुन जे इष्ट देव खे हर्फ़ माना गंदो गारगन ॾींदो। सो अहिड़ो सियाणप जो कमु आहे जहिड़ी ॿ साॻा सौट पाण में विढ़नि। सौट माना पंहिंजो पाण में जेके भाउर थींदा आहिनि ऐं बिही हिक ॿिए जे अबनि खे गारियूं ॾियनि ऐं हिक ॿिए जा माइट पुड़नि माना हिक ॿिए जे माइटनि खे गारियूं ॾियनि। इन करे छा आहे, सचो दीन या धर्म जेको आहे उहो जेको आहे उन मां असां सभिनी खे विश्वासु हुअणु घुरिजे। चाहे ॿिए धर्म हुजे चाहे पंहिंजो धर्म हुजे, उन्हीअ में असांखे विश्वासु करणु घुरिजे। उन्हीअ छो जो भॻवानु त ॿिन्ही जो साॻियो आहे, भॻवानु त को फ़र्क़ु कान थो करे। इन करे छा आहे, सचो दीन या धर्म उहो ई आहे जंहिंजे असां में मत उन में विश्वासु करे, असांजी ॿुधी उन में विश्वासु करे ऐं हिक ॿिए जे धर्म खे पिटण खां एवज़ सुठो आहे त उन जे धर्म में जेके सुठियूं ॻाल्हियूं हुजनि उहे ग्रहण करियूं ऐं असांजे धर्म में जेके सुठियूं ॻाल्हियूं हुजनि उहे हू ग्रहण कनि ऐं हिक ॿिए सां असां शांतीअ सां सुलह सां
हलूं। त इहो थियो तव्हांजो दीन या धर्म मज़मून। इन जी जेका एक्सरसाइज़ आहे हिन जूं तव्हां क्वेश्चन कंदी अचिजो। कुझु न अचेव त बेशक पुछिजो। बसि अॼु एतिरो ई।